जमा इस्लाम तालके खानपुर के तरफों वफ़ाक़ी हुकूमत महंगाई की वधंदड़ ख़िलाफ़ जो आहे सो पुरअमन एहतजाजी रैली ईदगाह रोड का निकिती जेका मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे बेटाई बाज़ार खां थींदे प्रेस क्लब आॾो पहुती आहे। अचो त हिते मौजूद अॻुवाणनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त महांगाई के हवाले से उन्हनि जो छा चवणु आहे। पाकिस्तान के अंदर गरीब मिसकीन मजदूर तबको इंतहाई परेशान है, लिहाजा इन्हनि जे परेशानियुनि के मद्देनज़र रखी करे इन अवाम का इन सिलेक्टेड हुकूमत के ख़त्म करे असांजी जान आज़ाद कयो वञे। एक बे मुतालबो आहे त इमरान लही वञे, छो त उनखे हुकूमत करणु अचे ई न। में वञी थी करे थी वियो आहे घी ऐं आयल ऐं जेके सिरे जी क़ीमत 340 ते थी वियो आहे। डेली वेजिस ते कमाइण वारो उहो मज़दूर जेका सिर तगारी करे गॾु गाॾो हलाए ॾींहं जो वञी करे 500 खणी अचे, उन जो 500 वञी करे बीहे तो सिर्फ़ु घीअ में पूरो थी थियो ऐं बटालुनि में पूरा थी था। तंहिंजे करे हीअ हुकूमत नाअहल आहे। इन्हनि आला अमलदारनि खां ऐं वसवारनि खां जेको आहे सो मुतालबो कयो त फिलपोर वफ़ाक़ी हुकूमत खे ख़त्म करे जेकी महांगाई जेकी कई वई आहे उन ते ज़ाब्तो आंदो वञे। कैमरामैन अली अकबर सां गॾु ज़ुबैर अबड़ो, सिंध टीवी न्यूज़ खानपुर।